इते हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस बुनियादनि ते कराचीअ जे लांढी वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई कई आहे, जंहिंमें मोबाइल फ़ोन्स फुर करण जी वारदातुनि में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद अब्बास, ज़फ़र अंसारी ऐं इमरान आलम शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल ऐं 15 खां वधीक फुर कयल मोबाइल फ़ोन बरामद कया विया आहिनि। अहम ख़बर आहे, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं, सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस बुनियादनि ते कराची जे लांढी वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई कई वई। मोबाइल फ़ोन फुर करण जी वारदातुनि में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस बुनियादनि ते कराची जे लांढी वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि इन कार्रवाई जे हवाले सां? बिल्कुल पाकिस्तान पुलिस जे इंटेलिजेंस बुनियाद ते मुश्तरका कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई में जेके 3 फोरू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मुलज़िमनि मां मोहम्मद अब्बास, ज़फ़र अंसारी, इमरान जिन जेको आहे सो जे कब्ज़े मां मोटरसाइकिल 15 जेके मोबाइलूं आहिनि उहे फुर कयल हथु कयूं वयूं आहिनि। ऐं इब्तदाई तशख़ीस दौरान जेके मुलज़िमन आहिनि उन्हनि इहो चयो आहे त असीं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम जूं जेको 300 खां वधीक वारदातूं करे चुका आहियूं, जिन जे हथ मां फ़ोनियूं ऐं ॿियो जेको सामान आहे खयो वियो आहे। ऐं पुलिस जो इहो ई चवणु आहे त वधीक जेकी आहे हिन जी गिरफ़्तारी कई वई आहे। पूछताछ जारी आहे त हीअ वधीक केतिरनि जेके वारदातूं आहिनि उन्हनि में बि घुर्बल आहिनि। ठीकु आहे आमिर सुप्रो, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।